अस्सलामु अलैकुम। आऊं आहियां मीर मुस्लिम ऐं अवां ॾिसी रहिया आहियो एमर्जिंग क्वेश्चन्स विथ मीर मुस्लिम। दोस्तो, छा तव्हां ॼाण चाहींदा त शहादत इमाम हुसैन ऐं अहले बैत किराम जे हवाले सां उहे केतिरियूं ऐं कहिड़ियूं हदीस मुबारका आहिनि जिन में इन्हनि वाक़ियात जी जेका तफ़सील उहा 50 साल पहिरीं ई नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾेई छॾी हुई। ऐं जॾहिं अहिड़ियूं रिवायतूं मौजूदु आहिनि त यकीनन अहले बैत जी पाक हस्तियुनि खे मौला मुश्किल कुशा खे बीबी फ़ातिमा ज़हरा रज़ियल्लाहु ताला अन्हा खे ख़ुदि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बि इन्हनि मामलात जो जॾहिं इल्मु हो त इन्हनि पाक हस्तियुनि दुआ करे इन्हनि वाक़ियात जे न थियण जे लाइ दुआ छो न कई, यानी इन तक़दीर खे टारण जी कोशिशि छो न कई बज़रिया दुआ। ऐं इन खां अलावा जॾहिं मोमिनीन मुख़लिसीन ख़ुसूसन आशिकीन ते जॾहिं मुसीबतूं ईंदियूं आहिनि त उन्हनि जो जेको तरीक़ो हूंदो आहे उहो कहिड़ो हूंदो आहे। अॼु पाण इंशाअल्लाह अज़्ज़ व जल इन्हनि ई मौज़ूअनि ते ॻाल्हि कंदासीं, पर उन खां पहिरीं जेकॾहिं तव्हां असांजे चैनल ते पहिरीं दफ़ा आया आहियो त असां अर्ज़ु कंदासीं त तव्हां असांजे चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन खे दॿाए छॾियो। उनजो फ़ाइदो तव्हांखे इहो थींदो त असांजी जेका नई सीरीज़ आहे शाम करबला उन जूं जेके अचण वारियूं वीडियोज़ आहिनि उन्हनि जो तव्हांखे नोटिफिकेशन जेको आहे बर वक़्तु मिलंदो रहंदो। दुरूद पाक पढ़ी वठो सल्लल्लाहु तआला अला मुहम्मद सल्लल्लाहु तआला अलैहि व आलिहि व सहाबिहि व बारक वसल्लम। दोस्तो, ही शाम करबला सीरीज़ जो 4 लेक्चर आहे ऐं हिन खां पहिरीं वारी वीडियो में असां शहादत जे फ़लसफ़े ते ॻाल्हि कई हुई। हाणे डिटेल में कोन्हे ॿुधाइणी, सिर्फ़ु अॼु जी वीडियो में खे उन सां जोड़िणो आहे। त पोइ वीडियो में असां ॻाल्हि कई हुई त जेके हसनैन करीमैन आहिनि इमाम हसन ऐं हुसैन खे जेका शहादत जो रुतबो जेको मिलियो हो, शहादत सिर्री शहादत जहरी। हाणे शहादत सिर्री ऐं जहरी छा आहे इहो ॼाणण जे लाइ तव्हांखे उहा वीडियो ॾिसणी पवंदी। बसि मूंखे हिते ॻाल्हि करणी हुई त इमाम हुसैन जे लाइ मूं इहा ॻाल्हि कई हुई त इमाम हुसैन खे शहादत जहरी जो कमाल जेको आहे सो अता थियो। ऐं शहादत जहरी जो मतिलबु अलल ऐलान ज़ाहिर, त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि ऐलान करे छॾियो त इमाम हुसैन बि शहीद थींदा। हाणे उन हवाले सां जेके आहिनि अॼु इंशाअल्लाह अज़्ज़ व जल आऊं 11 हदीसूं पढ़ी ॿुधाईंदुसि तव्हांखे, 11 हदीसूं। ऐं अरबी इन जी स्किप कंदुसि, छो जो जेकॾहिं आउं अरबी पढ़ंदुसि ऐं हवाला पढ़ंदुसि त पोइ जेका वीडियो आहे उहा तमामु घणी वॾी थी वेंदी। यूट्यूब ते वॾियूं वीडियोस पोइ ॾिसणियूं घटि आहिनि, त आउं जेको सो स्क्रीन शॉट लॻाए छॾंदुसि। जंहिंखे अरबी पढ़णी हुजे त उहो जेको आहे सो उन मां पढ़ी वठे ऐं हवाला पढ़ी वठे। जेको रेफरेंस आहे, जेको बेसिक रेफरेंस आहे, उहा अलामा शफ़ी औकाड़वी रहमतुल्लाह ताला अलैह जी किताब शाम करबला, ऐं उतां खां तव्हांखे 11 हदीसूं ॿुधाईंदुसि। उन खां पोइ 4 आयतुनि जो तर्जुमो तव्हांखे ॿुधाईंदुसि। चले जी, पहिरीं रिवायत आहे उहा आहे उम्मुल मोमिनीन सैयदा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा खां त नबी करीम अलैहिस्सलाम इरशाद फरमायो, मूंखे जिब्रील अमीन ख़बर ॾिनी त मुंहिंजो पुटु हुसैन मूंखां बाद ज़मीन तुफ़ में क़तल कयो वेंदो ऐं जिब्रील मूं वटि इन ज़मीन जी ही मिटी आंदी आहे ऐं उन्हनि मूंखे ही ख़बर ॾिनी आहे त इहा उन्हनि जे लेटण यानी दफ़न थियण जी जॻह आहे। अच्छा, लफ़्ज़ टू लफ़्ज़ ॾिसी करे पाण जो मक़सदु बि इहो ई आहे त हदीसूं आहिनि, हिन में हिकिड़े लफ़्ज़ जी बि जेका आहे ग़लती न हुजणु घुरिजे, इन करे आउं ॾिसी करे पढ़ा वेठो। ठीकु आहे जी। हाणे जेका ॿी हदीस आहे उहा आहे उम्मुल फ़ज़ल बिन्ते हारिस रज़ियल्लाहु ताला अन्हा खां फरमाइनि थियूं त हिकु ॾींहुं मां हुज़ूर अलैहिस्सलाम जी ख़िदमत में हुसैन खे वठी हाज़िर थियसि त मूं हुसैन खे पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हंच में रखी छॾियो। पोइ मूं ॾिठो त हुज़ूर अलैहिस्सलाम जी अखियुनि मां ॻोढ़ा वही रहिया आहे ऐं त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मूं वटि जिब्रील आया ऐं उन्हनि मूंखे ख़बर ॾिनी त आन क़रीब मुंहिंजी उम्मत मुंहिंजे इन पुट खे क़तल करे छॾींदी ऐं उन्हनि मूंखे इन ज़मीन जी थोरी सी ॻाढ़ी मिटी ॾिनी आहे। 3 हदीस उम्मुल हज़रत उम्मे सलमा रज़ियल्लाहु ताला अन्हा खां फरमाइनि थियूं त हुज़ूर अलैहिस्सलाम फरमायो त मुंहिंजे घर में हिकु फ़रिश्तो आयो जेको इन खां पहिरीं मूं वटि कॾहिं बि न आयो, त उन मूंखे चयो त अव्हां जो ही पुटु हुसैन क़तल कयो वेंदो। अगरि अव्हां चाहियो त आउं अव्हांखे उन ज़मीन जी मिटी ॾेखारियां जिते इहे क़तल कया वेंदा। पोइ उन थोरी सी ॻाढ़ी मिटी कढी। हाणे जेको सो चौथी रिवायत आहे, चौथी रिवायत हज़रत अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु खां फरमाइनि था त
मींह ते मुक़रर फ़रिश्ते अलाह का हुज़ूर अलैहिस्सलाम जी ख़िदमत में हाज़िर थियण जी इजाज़त घुरी त अल्लाह ताला उन्हनि खे ॾेई छॾी। इहो आयो त हुसैन बि पाण अलैहिस्सलाम वटि आया ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कुल्हनि ते चढ़ी विया। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि सां प्यारु कयो त फ़रिश्ते चयो त छा तव्हां उन्हनि खे पसंदि कयो था? फ़रमायो हा। फ़रिश्ते चयो बेशक अव्हां जी उम्मत इन्हनि खे क़त्ल करे छॾींदी ऐं अगरि अव्हां चाहियो त आउं अव्हां खे उहा जॻह ॾेखारियां जिते ही क़त्ल कया वेंदा। पोइ हुननि हथु हयो ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॻाढ़ी मिटी ॾेखारी त इहा मिटी उम्मे सलमा रज़ियल्लाहु ताला अन्हा वठी वरिती ऐं पंहिंजे कपिड़े जी कुंड में ॿधी छॾी। रावी फ़रमाइनि था त असीं ॿुधंदा हुआसीं त हुसैन करबला में शहीद थींदा। हाणे पंजी रिवायत हज़रत उम्मे सलमा रज़ियल्लाहु ताला अन्हा खां उहो फ़रमाइनि थियूं त हिकु ॾींहुं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम करवट ते सुम्ही रहिया हुआ त ओचितो जाॻिया ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम परेशान ऐं मलूल हुआ ऐं उन्हनि जे हथनि में ॻाढ़ी मिटी हुई। मूं अर्ज़ु कयो या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हीअ मिटी छा आहे? फ़रमायूं मूंखे जिब्रील ख़बर ॾिनी आहे त हीअ हुसैन इराक़ जी ज़मीन ते क़त्ल कया वेंदा ऐं हीअ उते जी मिटी आहे। जेका छहीं रिवायत आहे उहा बि हज़रत उम्मे सलमा रज़ियल्लाहु ताला अन्हा खां ई रिवायत आहे। उहे फ़रमाइनि थियूं त हसन ऐं हुसैन ॿई मुंहिंजे घर में नबी अलैहिस्सलाम जे साम्हूं खेॾी रहिया हुआ जो जिब्रील अमीन नाज़िल थिया ऐं चयऊं त ए मुहम्मद बेशक अव्हां जी उम्मत अव्हां जे हिन पुटु हुसैन खे क़त्ल करे छॾींदी। ऐं पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे उते जी थोरी सी मिटी ॾेखारी। पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन मिटी खे सूंघियो ऐं फ़रमायो त हिन में रंज ऐं बला जी बू आहे। पोइ पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुसैन खे पंहिंजे सीने सां चिमटाए छॾियो ऐं रोना। पोइ फ़रमायो ए उम्मे सलमा जॾहिं ही मिटी रत थी वञे त ॼाणी वठिजांइ त मुंहिंजो हीउ पुटु क़त्ल थी वियो। उम्मे सलमा हिन मिटी खे बोतल में रखी छॾियो ऐं उहे हर रोज़ु उन्हनि खे ॾिसंदियूं हुयूं ऐं फ़रमाईंदियूं हुयूं त जंहिं ॾींहुं इहा मिटी रत थी वेंदी उहो ॾींहुं अज़ीम ॾींहुं हूंदो। अच्छा जी सतीं रिवायत हज़रत अनस बिन हारिस रज़ियल्लाहु ताला अन्हु खां उहो फ़रमाइनि था त मूं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे फ़रमाईंदे ॿुधो त बेशक मुंहिंजो पुटु हुसैन क़त्ल कयो वेंदो उन ज़मीन में जंहिंजो नालो करबला आहे। त अव्हां मां जेको माण्हू उते मौजूदु हुजे त उनखे घुरिजे त हू उनजी मदद करे। त अनस बिन हारिस करबला विया ऐं इमाम हुसैन सां गॾु शहीद थिया। अठी रिवायत हज़रत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु फ़रमाइनि था त असांखे ऐं अक्सर अहले बैत खे इन ॻाल्हि में को शक ऐं शुबो न हो त हुसैन ज़मीन तुफ़ करबला में शहीद थींदा। नाई रिवायत हज़रत याया हिज़्रमी रज़ियल्लाहु ताला अन्हु फ़रमाइनि था त मां सफ़र सिफ़ैन में हज़रत अली रज़ियल्लाहु ताला अन्हु सां गॾु हुअसि त जॾहिं इहे नैनवा जे वेझो पहुता त उन्हनि सॾु कयो ए अबू अब्दुल्ला फ़ुरात जे किनारे सब्र कजां। मूं अर्ज़ु कयो त हीउ छा? पाण रज़ियल्लाहु ताला अन्हु फ़रमायो त नबी अलैहिस्सलाम फ़रमायो त मूंखे जिब्रील ॿुधायो आहे त हुसैन फ़ुरात जे किनारे क़त्ल थींदो ऐं मूंखे उते जी मुठ बराबरि मिटी ॾेखारी। ॾहीं रिवायत हज़रत असबग़ बिन बगाता रज़ियल्लाहु ताला अन्हु फ़रमाइनि था त असीं हज़रत अली रज़ियल्लाहु ताला अन्हु सां गॾु क़ब्र हुसैन जी जॻह ते आयासीं त पाण रज़ियल्लाहु ताला अन्हु फ़रमायो त हीअ उन्हनि जे उठनि जे वेहण जी जॻह आहे ऐं हीअ उन्हनि जे कजावा रखण जी जॻह आहे ऐं हीअ उन्हनि जे रत वहण जो मक़ाम आहे। केतिरा जवान आले मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्हनि सां गॾु खुलियल मैदान में क़त्ल कया वेंदा उन्हनि ते ज़मीन ऐं आसमान रोईंदा। ऐं आख़िरी रिवायत अबू अब्दुल्ला अद-दबीबी फ़रमाइनि था त जॾहिं अली बिन हरसमा जंग सिफ़ैन खां वापसि आया त असां उन्हनि सां मिलणु वियासीं। उन्हनि फ़रमायो त जॾहिं असीं अमीरुल मोमिनीन हज़रत अली रज़ियल्लाहु ताला अन्हु सां गॾु सिफ़ैन मां वापसि अची रहिया हुआसीं त असां ज़मीन करबला में हज़रत अली रज़ियल्लाहु ताला अन्हु सां गॾु नमाज़ फ़जर अदा कई। पोइ पाण उतां मेंगनिन वारी ज़मीन मां हिकु मुठ ख़ाक जी खईं ऐं उनखे सूंघियो ऐं फ़रमायो ओ हो हिन ज़मीन ते हिकु जमात क़त्ल थींदी इहे बग़ैर हिसाब जे जन्नत में दाख़िल थींदा। ॾिसो ही सभु मूं 11 हदीसूं पढ़ी करे ॿुधायूं आहिनि। इहे सभई पढ़ियूं आहिनि का छॾी बि कोन्हे का। त 11 हदीसूं पढ़ण जो मक़सदु हो ऐं लफ़्ज़ टू लफ़्ज़ पढ़ण जो हिकिड़ो मक़सदु हो उहो इहो त जेके माण्हू इहे ॻाल्हियूं कनि था त करबला जो वाक़ियो त फ़र्ज़ी आहे ऐं इन तफ़सील जेका असां मन गणत माण्हू पंहिंजी तरफ़ां ॻाल्हियूं ठाहे वेठा आहिनि इहे सभु ॻाल्हियूं यूज़लेस आहिनि।
करबला जे सॼे वाक़ियात ते तमामु घणियूं रिवायतूं आहिनि ऐं उहे सभई रिवायतूं मुस्तनद आहिनि ऐं आलिमनि लिखियूं आहिनि। अल्लामा शफ़ी काड़वी रहमतुल्लाह ताला अलैह जी जेका किताब शामे करबला उन में मुस्तनद रिवायतूं आहिनि ऐं मूं उन्हनि मां पढ़ी करे तव्हांखे 11 हदीसूं ॿुधायूं आहिनि। हाणे हिकिड़ी ॻाल्हि त इहा थी वई त करबला जो जेको वाक़ियो आहे इहो मनगढ़ंत कोन्हे को, इहो हदीसुनि में हिकिड़ी ॻाल्हि त इहा थी वई। ॿी ॻाल्हि इन्हनि रिवायतुनि में पाण ख़बर पई केतिरियूं सारियूं पाण खे ॻाल्हियूं ख़बर पियूं त जॻह कहिड़ी हूंदी, किथे हूंदी, जॻह जो नालो छा आहे। त चवणु मक़सदु जे एतिरी डिटेल पाण खे ख़बर पइजी हा, वरी रिपीट करण जी ज़रूरत कोन्हे का। हिकिड़ी ॿी ॻाल्हि पाण खे ख़बर पई त केतिरा सारा सहाबा आहिनि, अहले बैत आहिनि, उन्हनि खे ख़बर हुई त इमाम हुसैन शहीद थींदा। त पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत मौला मुश्किल कुशा अली अल मुर्तज़ा शेर ख़ुदा करमल्लाहु तआला वजहुल करीम, बीबी फातिमा ज़हरा रज़ियल्लाहु तआला अन्हा, बीबी उम्मे सलमा, बीबी आयशा, अहले बैत उन्हनि दुआ छो कोन कई? दुआ कनि हुआ इहा जेका तक़दीर हुई उहा टरी वञे हा। नबी अलैहिस्सलाम जी जेका हदीस आहे कंज़ुल उम्माल जी, उहा हदीस चाहे उनजा जेके एग्ज़ैक्ट वर्ड्स आहिनि उहे इहे आहिनि, मुक़स्सिर मिन दुआ फ़इन्न दुआ यरुद्दुल क़दा अल मुबरम, यानी कि दुआ करण में कसरत करियो जो दुआ क़ज़ाए मुबरम खे बि टारियो थी छॾे। त चवण जो मक़सदु इहो आहे त दुआ कनो आहे त इहा मुसीबत टरी वञे हा। दुआ कोन कई आहे, छो कोन कई दुआ? ॿ वजूहात आहिनि। हिकिड़ी वजह इहा आहे त जेके इहे हस्तियूं आहिनि जिन खे शहीद थियणो आहे उहे राज़ी ब रज़ा हुयूं, राज़ी ब रज़ा इलाही, त अलाह ताला जी तक़दीर ते त जेको अलाह ताला लिखी छॾियो उन ते हू राज़ी आहिनि। जे सुहिणा मेरे दुख विच राज़ी ते में सुख नूं चुल्हे पावां। त चवण जो मक़सदु इहो हिकिड़ो त इहा ॻाल्हि। ॿी ॻाल्हि कहिड़ी आहे त अलाह ताला जी सुन्नत आहे त जेके उनजा प्यारा बंदा हूंदा आहिनि अलाह ताला उन्हनि जी आज़माइश कंदो आहे ऐं उन्हनि खे परखींदो आहे। त इहा सुन्नत आहे अलाह ताला जी, त इन आज़माइश में पूरो लहिणो आहे। त दुआ इहा थींदी हुई त या अलाह ताला इन्हनि खे साबित क़दम रख, इन्हनि खे सब्र ॾे, इहा दुआ थींदी हुई। पर इहा दुआ कोन हुई त इहा मुसीबत ई न अचे। ठीकु आहे। त चवण जो मक़सदु इहो आहे त ॿी वजह इहा थी वई। हाणे जेका ॻाल्हि आहे त अलाह ताला हाणे 4 आयतूं उन्हनि जो तर्जुमो तव्हांखे पढ़ी थो ॿुधायां त जंहिंमें इहा ॻाल्हि आहे त अलाह ताला जेको आहे मोमिननि खां इम्तिहान वठे थो। ठीकु आहे। उनजो तर्जुमो बि तव्हां ॿुधी वठो क़ुरान जी आयतुनि जो। अच्छा जी, सभिनी खां पहिरीं जेका आयत उहा आहे सूरह अनकबूत। सूरह अनकबूत में अलाह ताला फरमाए थो, छा माण्हुनि जो इहो गुमान आहे त उन्हनि खे छॾियो वेंदो सिर्फ़ु एतिरो चवण ते त असां ईमान आंदोसीं ऐं उन्हनि जी आज़माइश न थींदी? ऐं बेशक असां उन्हनि खे बि आज़मायो जेके उन्हनि खां पहिरीं हुआ ऐं उन्हनि खे बि आज़माईंदासीं त जीअं अलाह ज़ाहिर करे छॾे त केरु इन्हनि मां सचो आहे ऐं केरु कूड़ो। ठीकु आहे जी। इहा सूरह अनकबूत। उन खां पोइ आहे सूरह बक़रा आयत नंबर 214। सूरह बक़रा आयत नंबर 214 में अलाह फरमाए थो, छा तव्हां इन गुमान में आहियो त जन्नत में दाख़िल थी वेंदव हालांकि तव्हां ते उन्हनि माण्हुनि वांगुरु हालतूं नाहिनि गुज़रियूं जेके अव्हां खां पहिरीं हुआ। उन्हनि खे सख़्ती ऐं मुसीबत पहुती ऐं उहे लर्ज़ी उथिया एसि ताईं जो रसूल ऐं जिन उन्हनि ते ईमान आंदो चवणु लॻा त कॾहिं ईंदी अलाह जी मदद। ॿुधी वठो बेशक अलाह जी मदद वेझी आहे। अच्छा जी। 3 आयत सूरह आले इमरान आयत नंबर 142 अलाह ताला फरमाए थो, छा तव्हां इन गुमान में आहियो त जन्नत में हलिया वेंदव हालांकि अलाह अञा इम्तिहान ई नाहे वरितो उन्हनि जो जेके तव्हां मां मुजाहिद आहिनि ऐं न उन्हनि जो जेके सब्र करण वारा आहिनि। ऐं चौथी या आख़िरी जेका आयत आहे उहा आहे सूरह बक़रा 155। उन में अलाह ताला छा फरमाए थो, ऐं असां ज़रूरु अव्हां खे आज़माईंदासीं कुझु ख़ौफ़ ऐं बुख सां ऐं मालनि ऐं जाननि ऐं मेवनि जे नुक़सान सां ऐं उन्हनि सब्र करण वारनि खे ख़ुशख़बरी ॾेई छॾियो। ठीकु आहे जी। त हीअ पाण क़ुर जूं आयतूं पढ़ी वरितियूं। इन्हनि आयतुनि में पाण खे इहा ॻाल्हि ख़बर पवे थी त जेके बि अलाह वारा हूंदा आहिनि उन्हनि सां आज़माइश लाज़मी थींदी आहे। सिर्फ़ु ज़बानी कलामी जेको ईमान आहे उहो एतिरो काफ़ी कोन्हे को हक़ीक़ी कामयाबी हासिलु करण जे लाइ। जेकॾहिं हक़ीक़ी कामयाबी खपे थी त सिर्फ़ु ज़बान सां ॻाल्हियूं करण सां, सिर्फ़ु अहले बैत जो ज़िक्र करणु, ज़िक्र बि ज़रूरी आहे पर सिर्फ़ु ज़िक्र काफ़ी कोन्हे को। उन्हनि जी सीरत ते बि हलणो पवंदो, बातिल जे अॻियां बीहणो पवंदो, मुसीबतूं बर्दाश्त करणियूं पवंदियूं। इहे हक़ीक़ी जेका अलाह ताला जी जेका बख़्शिश आहे, हक़ीक़ी कामयाबी आहे, उन जे लाइ मुसीबतुनि खे बि बर्दाश्त करणो पवंदो। इहो हिकिड़ी ॻाल्हि इहा ख़बर पई। ॿी ॻाल्हि कहिड़ी ख़बर पई? ॿी ॻाल्हि इहा ख़बर पए थी त जंहिं माण्हू जो जेतिरो ईमान वधीक आहे
जंहिं माण्हू जी जेतिरी जेका मज़हबी हालत आहे उहा वधीक, उन ते तकलीफ़ बि वधीक, उन ते आज़माइश बि वधीक। ख़ुदि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो त जेतिरी तकलीफ़, ऐं जेको सो ख़ुलासो पियो ॿुधायां हदीस जो, त जेतिरी तकलीफ़ मूंखे अलाह जी राह में पहुती आहे ओतिरी तकलीफ़ कंहिं बि नबी खे कोन पहुती आहे। ठीकु आहे जी। ऐं हिकिड़ी ॿी रिवायत जो ख़ुलासो आहे उहो इहो त सभिनी खां वधीक जेका इम्तिहान वरितो वेंदो आहे उहो नबियुनि खां वरितो वेंदो आहे, ऐं पोइ सालिहीन खां, ऐं पोइ दर्जा ब दर्जा जेके उन्हनि जे मुशाबे हूंदा आहिनि उन्हनि खां इम्तिहान वरितो वेंदो आहे। इहा बि हिकिड़ी हदीस जो मफ़हूम तव्हांखे ॿुधाए छॾियो। त हाणे आख़िरी ॻाल्हि उहा इहा त जेके आशिक़ हूंदा आहिनि, जेके मोमिन हूंदा आहिनि, मुख़लिस, उन्हनि जो अंदाज़, उहो त आशिक़ आहिनि, आशिक़नि जो अंदाज़ ई निरालो आहे। उन्हनि जो निरालो अंदाज़ छा आहे त हू त इन ॻाल्हि में ख़ुशि थींदा आहिनि त जेतिरी असां ते तकलीफ़ वधीक अचे ओतिरो सुठो। ऐं जेको अलाह जा निज़ाम आहे उहो बि त अजीब आहिनि। मिसाल तौरु हिकिड़ी रिवायत आहे त जेको रोज़ेदार, त रोज़ेदार जॾहिं रिवायत जो मफ़हूम पियो ॿुधायां, त रोज़ेदार जॾहिं रोज़ो खोलण जो वक़्तु हूंदो आहे उन टाइम ते रोज़ेदार जे वात में जेका धप हूंदी आहे उहा अलाह ताला जे नज़दीक जेका ख़ुशबू हूंदी आहे, बहितरीनु ख़ुशबू, उन खां बहितरु हूंदी आहे। त चवण जो मक़सदु इहो आहे त जेको आशिक़ीन जो मामिलो आहे उहो ॾाढो डिफरेंट आहे। उन में इहा ॻाल्हि आहे त दुनिया में जेको आशिक़ अलाह जे रस्ते में जेतिरो वधीक ज़लील थींदो, दुनिया में जेतिरी वधीक उनखे तकलीफ़ मिलंदी, आख़िरत में उनखे ओतिरी वधीक इज़त मिलंदी, ओतिरी वधीक रिफ़त मिलंदी। ऐं उनजी हिकिड़ी मिसाल सैयद शुहदा अमीर हमज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु जी, ऐं बसि हाणे आख़िरी रिवायत आहे, उहा ॻाल्हि करे पाण ॻाल्हि ख़तमु था कयूं। उहा इहा त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं सैयद शुहदा अमीर हमज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु जी लाशे वटि पहुता, जंग ओहद में शहीद थिया हुआ, त उन्हनि जी जेका लाश हुई उन्हनि जो मुसलो कयो वियो, यानी उन्हनि जे नक खे, कन खे, अखियुनि खे कटियो वियो। लाश तमामु घणी उनजी हालत ख़राबु हुई। त नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जेको फरमायो उन जो ख़ुलासो आऊं ॿुधाए वठो त मुंहिंजो इरादो इहो हो त आऊं इन्हनि खे ईअं ई छॾे ॾियां, यानी जीअं लाश पई आहिनि ईअं ई हुजे, ऐं दरिंदा अचनि, परिंदा अचनि, उहो खाई वञनि लाशे खे। ऐं क़यामत जे ॾींहुं दरिंदनि ऐं परिंदनि जे पेट मां हज़रत अमीर हमज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु बरामद थियनि। इहो इन ई करे जो दुनिया में जेतिरी वधीक ज़िलत अची सघे थी अची वञे, त जीअं आख़िरत में जेको आहे सो तमामु घणी इज़त अचे मिले। पर मूंखे हज़रत सफ़िया रज़ियल्लाहु ताला अन्हा जो ख़्यालु हो, इन करे मूं हज़रत अमीर हमज़ा रज़ियल्लाहु ताला अन्हु जी जेको लाश मुबारक हुई उनखे हिकिड़े कंबल में उन्हनि खे कफ़न ॾेई छॾियो। त इहा जेका रिवायत आहे, इन रिवायत मां पाण खे ख़बर पवे थी। हाणे छा पई ख़बर पवे त उनजे बावजूद बि उन्हनि खे एतिरी इज़त मिली वई त सैयद शुहदा जो लक़ब मिली वियो। सैयद शुहदा जो लक़ब दुनिया में ई मिली वियो। इहा इज़त घटि तमामु घणी आहे। पर चवण जो मक़सदु इहो आहे त जेके करबला जा जेके हुआ शहीद, उन्हनि जी कैफ़ियत वाक़ई पोइ अमीर हमज़ा वारी थी वई न। यानी कि करबला जो जेको मंज़रु आहे उन में ॾिठो वञे थो त जेके यज़ीदी लश्कर में जेके माण्हू जनम हासिलु थिया हुआ उन्हनि जा त जेके लाशा हुआ उन्हनि खे जनाज़ा बि पढ़िया विया, उन्हनि खे गुसल बि ॾिनो वियो, कफ़न बि ॾिनो वियो, उन्हनि खे दफ़न बि कयो वियो। पर जेके अहले बैत जा जेके लाशा हुआ उन्हनि खे गुसल बि कोन ॾिनो वियो, उन्हनि खे उते ईअं ई छॾियो वियो। ऐं दरिंदा ऐं परिंदा जेके आया, पाक बीबियुनि वटि बि त उन पाणी त कोन, उन पाक बीबियुनि खे बि त वछो पियो वियो। त उहा कैफ़ियत उहा ई थी वई हुई। त जेके अहले बैत जा जेके शहीद हुआ करबला जा, उन्हनि जी कैफ़ियत, उन्हनि जे लाशनि जी कैफ़ियत तमामु घणी। पर पोइ उन जो सिलो इहो मिलियो त क़यामत ताईं अहले बैत जो नालो रोशन थी वियो। पाण ज़िक्र ख़ैर कयूं था अहले बैत जो, उनजी वजह इहा ई आहे छो जो उन्हनि एतिरी वॾी क़ुर्बानी ॾिनी। अच्छा जी, ॻाल्हियूं सभु तक़रीबन पूरियूं करे वरितियूं। हाणे जेका अचण वारी वीडियो आहे उन में ॻाल्हि कहिड़ी कबी, उहा ॻाल्हि इहा कबी त इमाम हुसैन जी जॾहिं शहादत तक़दीर में लिखिजी वई, हाणे इमाम हुसैन जी शहादत जा सबबु कहिड़ियूं शयूं पढ़ियूं, सबबु कहिड़ा, ऐं मदीने में कहिड़ियूं हालतूं पैदा थी वियूं जो इमाम हुसैन खे मदीनो छॾे करे मके वञिणो पियो। ऐं जॾहिं हू मदीने मां मके वञी रहिया हुआ त जॾहिं उहे नबी अलैहिस्सलाम खां रुख़्सत वठणु आया हुआ त इमाम हुसैन जी अहले बैत जी कहिड़ी कैफ़ियत हुई। ऐं जेके इमाम हुसैन जा जेके भाउ हुआ मोहम्मद बिन हनफिया, उन्हनि इमाम हुसैन खे जेका नयूं हालतूं पेश आयूं हुयूं उन हवाले सां कहिड़ो मशवरो ॾिनो हो, इन्हनि सभिनि ॻाल्हियुनि ते अचण वारी वीडियो में पाण ॻाल्हि कंदासीं।
चवण जो मक़सदु आहे अगरि तव्हांखे असांजो कमु पसंदि अची रहियो हुजे त काइंडली तव्हां लाइक करे वठो, सब्सक्राइब करे वठो, डोंट फॉरगेट टू सब्सक्राइब। दुरूद पाक सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।